नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे कंदुकोट खां ख़बर ॾींदा हलूं त कंदुकोट वेझो बडाणी में 2 ॾींहं अॻु अगवा थियल नारी मसामात हमीरा ख़ातून बाज़ियाब न थी सघी। पुलिस ख़ामोशाई तमाशाई बणियल आहे। जॾहिं त अगवा थी वियल नारी जो पीउ गुलाम यासीन सांगी नारी जी मां मसामात आमना ख़ातून जो बडाणी मीडिया सेंटर अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे इंसाफ़ आॾो लुड़क लाड़ींदे इल्ज़ाम मड़ींदे चयो आहे त संदुसि नाठी हथियारनि जे ज़ोर ते नौजवान नारी हमीरा खे अगवा करे खणी वियो आहे। हिन चयो आहे त असगर अली भुट्टो सां हिन पंहिंजी न्याणी जो निकाह करायो, जंहिं बाद संदुसि मुड़ुसु न्याणी ते घर में सख़्तु तशद्दुद कंदो, मारकुट कंदो। जंहिं बाद मुंहिंजी न्याणी हिन खां धार थियण लाइ असां वटि आई ऐं असीं कोर्ट सगोरी में पटिशन दाख़िल कराईसीं, जंहिं में मुंहिंजी न्याणी कोर्ट सगोरी में बयानु ॾींदे चयो त हू पंहिंजे ज़ालिम मुड़ुसु खां धार थी पंहिंजे वालिदनि सां गॾु रहणु चाहे थी ऐं असांखे कोर्ट सगोरी इंसाफ़ ॾींदे न्याणी खे असां सां गॾु रहण जी इजाज़त ॾिनी। कोर्ट सगोरी जे अहिड़े फ़ैसिले बाद मुंहिंजो नाठी असगर भुट्टो असांजो जान जो वेरी थी वियो ऐं असां मथां पंहिंजे हथियार बंद साथियुनि सां गॾिजी हमिलो करे ॾिनो आहे, जंहिं में हथियार बंदनि मूंखे ऐं मुंहिंजी ज़ाल खे बंदूकनि जा बट हयां ऐं मुंहिंजी न्याणी खे तशद्दुद कंदे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे विया। मुंहिंजी न्याणी खे जान जो ख़तरो आहे। हिन चयो त असगर भुट्टो हथियारनि जे ज़ोर ते मुंहिंजी न्याणी खे वीडियो बयान रिकॉर्ड कराए सोशल मीडिया ते वायरल कयो आहे। हू पंहिंजे मुड़ुस सां रहण चाहे थी, जेको सरासरी कूड़ आहे। जेकॾहिं हू सचा आहिनि त मुंहिंजी धीउ खे कोर्ट सगोरी में पेश कनि। जज साहब आॾो बयान रिकॉर्ड कराइनि, पोइ जेको फ़ैसिलो कोर्ट सगोरी ॾींदो मूंखे मंज़ूर हूंदो। हिन चयो आहे त ग़रीब आहियूं, पुलिस बि असांजी मदद नथी करे। हिननि चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान, हिंद जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि खां मुतालबो कयो आहे त खेनि न्याणी खे बाज़ियाब कराए संदुसि वालिदनि हवाले कयो वञे। ॿी सूरत में SSP ऑफिस आॾो पाण खे साड़ींदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।